अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम न्यूज़ टॉक में जो मेज़बान गाज़ी झंडेर। अॼु के प्रोग्राम की शुरुआत असां कंदासीं। कंदकोट में एक अफ़सोसनाक वाक़ियो अॼु पेश आयो आहे। ॿुधायो वञे पियो त ॻोठ अली नवाज़ सब्ज़ोई में राकेट लॉन्चर जो गोलो फाटण सबबि हिक ई कुटुंब सां ताल्लुक़ रखंदड़ 9 घर भाती फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी पिणु ॿुधाया वञनि पिया। ज़ख़्मियुनि में हिकु औरत पिणु शामिल आहे। ही जेका सूरत हाल आहे इंतहाई अफ़सोसनाक आहे। कंदकोट कशमोर ज़िलो अमन जे हवाले सां इंतहाई बहस हेठि रहियो आहे, ज़िक्र हेठि रहियो आहे। पर अॼु कंदकोट मां हीअ जेका ख़बर आहे, हिन जो सिंध जे वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर पिणु नोटिस वरितो आहे। IG सिंध पुलिस खे हुकुम जारी कयो आहे, सिंध जे निगरान वॾे वज़ीर त हिन मामले जी फौरी तौर ते रिपोर्ट खेसि फ़राहम कई वञे। अॼु जॾहिं हीउ वाक़ियो पेश आयो त ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में घुर्बल बुनियादी सहूलियतूं न हुजण जे करे एहतजाज पिणु थियो। हीउ जेको सान्हो साम्हूं आयो आहे, वाक़ियो कीअं पेश आयो, हींअर छा सूरत हाल आहे, समूरी ॻाल्हि ॿोल कंदासीं तफ़सील सां। मूंसां गॾु आवाज़ TV कंदकोट जो रिपोर्टर पीरबख्श बंगवार टेलीफोन ते मौजूदु आहे। पीरबख्श, हीउ वाक़ियो कीअं पेश आयो आहे, केॾी महिल पेश आयो आहे? अॼु गाई साहब, ही जो वाक़ियो है तो यो सुबह जो सवेर से पेश आयो है। वाक़े जो कारण इलाके वासियों में ये बुधाया वजन था त गुजरल केतरनि महीनन का सावन ए सुंदराणी बिरादरी के बिन धुरन में जदीद हथियारन से फायरन जो सिलसिलो हलदड़ है। वो हिका बे डी हिक बे धुरन के घरन मथा गोठन मथा राकेट लंचर एंटी एयरक्राफ्ट गन समेत मुख्तलिफ जदीद हथियारन से हिक बे मथा हमला करन पिया। अड़े रीत जो राकेट लंचर जो गोलो हो वो भी हिकड़े धुर के फायर करण से सब्ज़ोइन जो गोठ अली नवाज़ सब्ज़ोई के भरसा अची करे ज़रई ज़मीन ते पियो। सुबह जो जी नंढा बार उथिया आहिनि ॿाहिरि त उहो राकेट लंचर जो गोलो उहे घर खणी आया। जी घर खणी आया, उनके ॾिसण लॻा आहिनि त कंहिं हिकिड़े नंढे ॿार जे हथां उनके को धक लॻो आहे। ॿुधायो वञे थो त उतां जेको ॻोठणा हुया, जेके ज़ख़्मी हुया या जेके ॿिया ॻोठणा हुया, उन्हनि इहो ॿुधायो आहे त उन राकेट लंचर जे गोले ते खट ते रखी करे उन्हनि को ओडर जो धक कयो आहे। धक हणण सां उहो फाटी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकिड़े ई घर जा 9 माण्हू जेको आहे उहे ॿारड़ा औरतूं समेत 9 ॼणा फ़ौत थी विया आहिनि ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी, ही इन हवाले सां पुलिस जी कहिड़ी इन्वेस्टिगेशन आहे, पुलिस ऑफिसर्स जो छा चवणु आहे हिन महिल ताईं? डॉक्टर साहब, SSP रॉयल कोसे सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन इहो ॿुधायो आहे त जीअं वाक़े जो इतला मिलियो आहे त आउं फौरन उन वाक़े वारे हंधि पहुतो आहियां ऐं उतां जो जांच शुरू करे ॾिनसीं। ऐं में बम डिस्पोजल अमले खे बि जेको आहे असां घुराए करे उतां जा जेको बारूदी मवाद हुयो या उतां जा कुछ शयूं हुयूं अहिड़ियूं, उहे बि असां हथ करे उहे जेको आहे मोकिले छॾिया आहिनि। त उनजो फर्स्ट इंफॉर्मेशन उनखे बि इहो ई मिलियो आहे त जेको राकेट लंचर जो गोलो हुयो, उन इहो ॿुधायो त असांखे इतला मिलिया आहिनि उते त उहो खणी जीअं ॿार विया आहिनि त जेको मां ज़िक्र कयो त अहिड़े ई रीति उन इहो ई मौक़ो मिलियो त उन ॿार जेको आहे उन सां खणी करे खेॾण लॻा त उते उहो फाटी पियो आहे, जंहिंजे नतीजे में इहो वाक़ियो पेश आयो आहे। उनजो फर्दर जांच करे रहिया आहियूं। जेको हक़ीक़तूं साम्हूं ईंदा उहे मीडिया सां शेयर कंदासीं। पीरबख्श, इस्पताल में जॾहिं ज़ख़्मियुनि खे मुंतक़िल कयो वियो, उते सहूलियतुनि जो फ़ुक़दान हो, अणहूंद हुई, एहतजाज बि थियो आहे इस्पताल में अॼु? बिल्कुल गाई साहब, इहा का नई ॻाल्हि न आहे। कंदकोट इस्पताल हेडक्वार्टर ज़िले हेडक्वार्टर आहे। उनमें सिर्फ़ डॉक्टरनि जी खोट न, लेडी डॉक्टरनि जो बि खोट आहे, दवाउनि जो बि खोट आहे ऐं अहिड़ियूं के बि सहूलियतूं न आहिनि त जीअं अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे त उन में उन्हनि माण्हुनि खे सही नमूने सां फर्स्ट एड ॾेई सघे त जीअं उहे मरण खां बची सघनि। रुॻो हिते कंदकोट सिविल अस्पताल जी ॻाल्हि कंदासीं छा, पर ज़िले में ओवरऑल जेके बि अस्पतालूं आहिनि उन्हनि जी इहो ई हाल आहे। जेकॾहिं को बि माण्हू अचे थो त रुॻो उनखे मलम पट्टी हणी करे, उन्हनि खे को सूर जो को सुई हणी करे, हिकिड़ो पाणी जो थैली हणी करे उन्हनि खे रेफर करे वञे था। कंहिंखे सखर, कंहिंखे लाड़काणो, कंहिंखे रहींदार खां रेफर करे वञे थो। हिते को बि अहिड़ो जेको आहे त सेंटर में जेका जॻह न आहे जो उन्हनि खे मरीज़नि खे हिते रखियो हुजे या उनजी ट्रीटमेंट कयो हुजे। पीरबख्श, इहो ॿुधाइजो त हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे यकीनन इंतिहाई ॾुखो ईंदड़ अफ़सोसनाक वाक़ियो आहे, जंहिंमें हिक ई घर जा, हिक ई कुटुंब जा 9 भाती फ़ौत थी विया आहिनि, अजल जो शिकार थी विया आहिनि। जा तफ़सील तव्हां शेयर करे सघो था पंहिंजे ॾिसंदड़नि सां त फ़ौतुनि में केरु केरु आहे ऐं ज़ख़्मी केतिरा आहिनि? गाई साहब, बिल्कुल हिकिड़े ई घर में मासूम ॿार आहिनि। हिकु नियाज़ अहमद सब्ज़ोई आहे, अयाज़ अहमद सब्ज़ोई आहे, ज़ुबैर अहमद सब्ज़ोई आहे, कुर्बान सब्ज़ोई आहे, शाहज़ादो सब्ज़ोई आहे, हनीफ़ा सब्ज़ोई आहे, रुखसाना औरत आहे उन सब्ज़ोई आहे, शाइस्ता आहे, ख़दीजा आहे। इहे 9 ॼणा जेको आहे त उहे 7 ॼणा त मौक़े ते फ़ौत थी विया ऐं 2 ॼणनि खे जेको आहे ज़ख़्मी हालत में कंदकोट सिविल अस्पताल आंदो वियो हो। उन्हनि खे बि सही नमूने सां इलाज न थियण जे करे उहे जेको आहे उहे बि ॿई फ़ौत थी वियूं आहिनि ऐं 2 ॼणा जेको आहे त हींअर ई ज़ख़्मी आहिनि। हिकु औरत आहे, हिकु ॿार आहे, उन्हनि खे सखर रेफर कयो वियो आहे इलाज लाइ।
हींअर उते छा सूरत हाल आहे? यकीनन क़यामत सुग़रा जा मंज़र हूंदा पीरबख्श वाक़े वारे हंध ते जेको ही घर आहे, ॻोठ आहे, कुटुंब आहे, उते छा तदफ़ीन थी वई आहे ऐं मामले जी FIR दाख़िल थी चुकी आहे, न थी आहे? गाइस साहब बिल्कुलु यकीनन ते अहिड़ो जेको वाक़ियो पेश आहे त उन में इलाइक़े जा हज़ारे माण्हू, न रुॻो सब्ज़ोई क़बीले जा, मतिलबु उते जेके बि इलाइक़े जा माण्हू हुया जहिड़े रंग नसल ऐं ज़ात पात सां तालुक़ु रखनि पिया, उहे सभु कंदकोट खां वठी करे जेको इलाइक़ो आहे मेवल शाह वारो इलाइक़ो आहे, उन इलाइक़े में हज़ारनि जे तादाद में माण्हू जेको आहे उन ॻोठ ते पहुता आहिनि। उन्हनि फौतियुनि जो जनाज़े नमाज़ थी आहे। जनाज़े नमाज़ खां पोइ जेको आहे त उन्हनि खे पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान नेवल शाह लॻ जेको आहे उनजो अबाणो क़ब्रिस्तान हुयो, उनजी तदफ़ीन कई आहे। बिल्कुलु जेको आहे इलाइक़े में सोग वारो माहौल आहे। पीरबख्श इहो ॿुधाइजो त हीउ जेको ॻोठ आहे, ॻोठ अली नवाज़ सब्ज़ोई, इहो कंदकोट शहर खां केतिरे डिस्टेंस ते आहे जिते हीउ वाक़ियो पेश आयो आहे? गाइस साहब इहो कंदकोट सिटी खां हींअर मां सम्झां थो टोटल 12 खां 15 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। ऐं जेको घोड़ागढ़ थाणो आहे या दुरानी बार थाणो आहे, उन खां टोटल जेको आहे 3 खां 4 किलोमीटर जे फ़ासिले ते इहो वाक़ियो पेश आयो आहे। पीरबख्श हिन महिल ताईं FIR वाक़े जी दाख़िल न थी सघी आहे, या इहा जेका स्टेटमेंट शुरूआती मालूमात आहे त हीउ वाक़ियो ॻोल्हो कंहिं ॿिए हंधां अची करे इलाइक़े में किरियो हो, ॿारनि जे हथु आयो आहे? इहा त शुरूआती मालूमात आहे जेका तव्हां ॿुधायो पिया त पुलिस खे बि इहा फ़राहम कई वई आहे, पर हिन जी यकीनन FIR दाख़िल थींदी, इन्वेस्टिगेशन शुरू थींदी। जेका अञा ताईं शुरू थी आहे या बम डिस्पोजल स्क्वाड जेकॾहिं पहुतो आहे त उन्हनि जे तरफ़ां का मालूमात शेयर थी सघी आहे? गाइस साहब वाक़े जो FIR ते दाख़िल न थी सघियो आहे ऐं उते जेके उन राकेल ऐं गोले जे फाटण सां जेको त बारूद हुयो या उतां जो जेको फिज़ा हुया, उहे वठी करे बम डिस्पोजल स्क्वाड जो अमलो जेको हुयो उहे पाण सां गॾु खणी वियो आहे। SSP जो इहो चवणु आहे त असां हिन मां पंहिंजो लेबोरेटरी कराईंदासीं। हिन मां अंदाज़ो लॻी सघे थो त इहो रॉकेट लॉन्चर जो फायर थियो आहे, गोले जो आहे मवाद आहे या को ॿियो को बारूदी मवाद आहे, कुझु बि आहे जेको बि आहे उहो लेबोरेटरी जे जेको टेस्ट थींदो उन खां पोइ जेको आहे त असां कंफर्म कंदासीं त उहो छा थियो आहे। उन इहो ॿुधायो आहे त जेको फर्स्ट इंफॉर्मेशन इन शइ जो मिलियो आहे, बाक़ी जेके शयूं आहिनि उहे कानूनी तरीक़े सां असां इन्वेस्टिगेशन करे रहिया आहियूं। जीअं जीअं जेको शइ साम्हूं आयो आहे तीअं असां मीडिया ॾाढो शेयर कंदासीं। वॾी महिरबानी अवांजी पीरबख्श, अपडेट कयो व्यूअर्स। ही कंदकोट कश्मीर ज़िले जी क़िस्मती आहे जो उते लाॻीतो अमन अमान जी सूरत हाल रही आहे। केतिरा ई माण्हू भेरे भेरे सां अगवा थींदा रहिया आहिनि, फुरूं क़तल मामूल वारी सूरत हाल रही आहे कश्मीर कंदकोट ज़िले में। इहो ई सबबु आहे जो उते कंदकोट कश्मीर ज़िलो, शिकारपुर ज़िलो, सखर ज़िलो, घोटकी ज़िलो, ही ज़िला अहिड़ा आहिनि उत्तर सिंध जा। बदबख़्ती आहे हिते इन समूरे इलाइक़े में जो तमामु वॾे अंग में हिते हथियार मौजूदु आहिनि, गैर क़ानूनी हथियार ऐं जदीद हथियार। उन्हनि जो ई नतीजो आहे त हिकिड़ो गोलो जेको रॉकेट लॉन्चर जो गोलो आहे उहो फाटो आहे ऐं मुबैना तौर ते उहो गोलो जेको ॿुधायो वञे पियो त ॿारनि खे ॿनीअ मां हथु आयो हो, जेके हू पंहिंजे घर खणी आया, उन गोले सां हथु चुरांद करण जे नतीजे में गोलो ब्लास्ट थियो आहे, फाटो आहे, जंहिंजे सबबु 9 घर भाती हींअर ताईं अजल जो शिकार थी चुका आहिनि, जॾहिं त 2 ज़ख़्मी आहिनि जिन खे असांजो रिपोर्टर पीरबख्श बंगवार ॿुधाए पियो त लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। इन समूरी सूरत हाल जी यकीनन इन्वेस्टिगेशन थियणु खपे। इहो ई सबबु आहे जो सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर इन हवाले सां जेको अॼु नोटिस वरितो आहे ऐं मीडिया खे ब्रीफिंग जारी कई आहे, उन में मुख़्तलिफ़ सुवाल पिणु रेज़ कया आहिनि, जिन सुवालनि जो जवाबु हुन IG सिंध पुलिस खां तलब कयो आहे त खेसि मुकमल तौर ते तफ़सीली रिपोर्ट फ़राहम कई वञे त हीउ गोलो किथां आयो, कीअं ब्लास्ट थियो। ऐं ही बदकिस्मती आहे असांजे कच्चे वारे इलाइक़नि जी जो हिन एॾे वॾे पैमाने ते ही मौतमार हथियार उते मौजूदु आहिनि। व्यूअर्स, वक़्तु थिए पियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं।